अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो TN न्यूज़। ख़बर शामिल करियूं था दाबेची भंबोर खां। सुप्रीम कोर्ट पारां ॾियण सर्वेगार जो कैंसिल थियल समूरो रिकॉर्ड ॿीहर बहालीअ लाइ हिदायतूं जारी कयूं वियूं, पर बाअसरनि पारां सिंधी तारीख़ी माग भंबोर खे गिरकाइण जूं कोशिशूं। तारीख़ी माग भंबोर जो वजूद मुकमल तौर ख़तरे हेठि। साॻियां वंदनि में ॻणितीअ जी लहर। ज़रियनि खां मालूम थियो आहे त सुप्रीम कोर्ट पाकिस्तान तरफ़ां देह गारो जी ज़मीन जे रिकॉर्ड में वॾी तब्दीली खां पोइ समूरो रिकॉर्ड कैंसिल करे ॿीहर बहालीअ वारे अमल जी पहिरीं कड़ी देह गारो जी अण सर्वे हैसियत खे ख़तमु करे सर्वे वारो अमल गुज़िरियल 2 महीननि खां जारी आहे। जे मुताबिक़ देह में मौजूदु ॻोठनि ताईं रिवेन्यू अमलदार पहुची अंग अखर गॾु कया आहिनि, पर इन्हनि में तारीख़ी सक़ाफ़ती माग भंबोर जंहिं जी एराज़ी 640 एकड़ आहे, जंहिं जा 90 सैकड़ो माफ़िया पारां अॻुवाट कूड़नि काग़ज़नि हेठि कब्ज़े में आहे। इन ते कंहिं नुमाइंदे या आफ़ीसर पारां का बि दिलचस्पी न पई ॾेखारी वञे। ॿिए मरहले में जॾहिं रिकॉर्ड जी रीकंडीशन जी अमल खुलण जो इम्कानु आहे, त उन वक़्तु इहो समूरो जाली रिकॉर्ड अमलदारनि पारां माफ़ियानि खे ॿीहर रखी ॾियण जी सूरत में हिन तारीख़ी माग जी तारीख़ी हैसियत मुतासिर थियण जो पिणु ख़तरो आहे, जेको न फ़क़ति इलाइक़े, सूबे ऐं मुल्क जी नाक़ाबिल तलाफ़ी नुक़सानु थींदो। ऐं इहो बि ॿुधण में आयो आहे त तारीख़ी माग जी ज़मीनी मिल्कियत खे अॼु ताईं रिकॉर्ड जो हिसो न ठाहियो वियो। अॼु बि भंबोर में DC ठठो समेत समूरी सिंध गवर्नमेंट, वफ़ाक़ी गवर्नमेंट ऐं साॻियां वंदनि सिंध खे अहिड़े मसइले जी आगाही ॾेई अपील थी कजे त ससुई लतीफ़ ऐं सिंधी अनमोल तारीख़ी सक़ाफ़ती माग खे मुकमल हक़ ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम करण लाइ पंहिंजो किरदारु अदा कनि। रिपोर्ट शाहिद समूह TN न्यूज़ दाबेची।